अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शफ़क़त अली। असां जेको यूट्यूब ते लेक्चर्स जो सिलसिलो स्टार्ट कयो असीं उन खे कंटिन्यू कंदे असां हिकु ॿिए लेक्चर सां हाज़िर थिया आहियूं, जंहिंमें असां नंढी कोशिशि कई आहे त जेको जनरल सिंधी में जेको ग्रामर और पोर्शन आहे असां सोचियोसीं त उन खे थोरो डिस्कस कजे, छो त मूंखे कमेंट्स में जेके एस्पायरेंट्स हुआ उहे चवनि पिया त सर काइंडली थोरो ग्रामर और पोर्शन बि असांखे कराए छॾियो। त पोइ इन सिलसिले में जो असां कोशिशि कयूं था त ग्रामर जा जेको मेजर पार्ट आहे, जेको असां एतिरो ग्रामर जो ख़ासि को क्वेश्चन कोन ईंदो आहे वेरी डीपली, पर हिकिड़ो हिकु अधु क्वेश्चन ईंदा आहिनि जंहिंमें असां सम्झोसीं असां जेके अचण जहिड़ा आहिनि या एक्सपेक्टेड आहिनि, उन मां को सुवालु अची सघे थो, असां उन पोर्शन खे थोरो डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। त यूट्यूब ते जेके मां कमेंट्स पढ़ां पियो या मूंखे व्हाट्सअप ते जेके मैसेज अचनि पियूं या मूंखे सोशल मीडिया जे ॿियनि अकाउंट्स ते मैसेजिस अचनि पियूं, त मां उन दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थो जिन एप्रिशिएट कयो आहे ऐं थैंक यू चयो आहे। त असांजो हीउ सिलसिलो इंशाल्लाह कंटिन्यू रहंदो। असां जनरल सिंधी खे डिस्कस करे चुका आहियूं, तक़रीबन असांजो जनरल सिंधी पूरो थी चुको आहे। उन खां पोइ असां आई आर जा कुझु लेक्चर्स रखिया आहिनि, उन खां असां पोइ करंट अफेयर जा कुझु लेक्चर्स रखिया आहिनि, ऐं ईअं असांजो हिकिड़ो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो इंशाल्लाह। जेके बि मुंहिंजा सब्जेक्ट रहिया आहिनि तक़रीबन मां कोशिशि कंदुमि त उहे सभु लेक्चर्स हिते मां अपलोड कयां, ठीकु आहे। त नंढड़ी गुज़ारिश, जेकॾहिं तव्हां CSS या PMS एस्पायरेंट आहियो त काइंडली तव्हां असांजे चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब करे छॾियो, ठीकु आहे। त असांजो जेको ग्रामर और पोर्शन आहे उन खे असां थोरो डिस्कस कयूं था त ग्रामर आहे छा, ठीकु आहे। त ग्रामर उहो इल्मी तरतीब ऐं ज़ाब्तनि जो मजमूओ आहे जंहिं वसीले कंहिं ॿोलीअ खे सही ऐं ख़ूबसूरत नमूने लिखी पढ़ी ऐं ॻाल्हाए सघिजे थो, ठीकु आहे। त हीअ ग्रामर जी हिकिड़ी चऊं सिंपल डेफिनेशन आहे, तव्हां बि लिखी सघो, जेकॾहिं पुछी सघे थो, अहिड़ा के सुवाल ॾेई सघनि था। त उन महिल मिसाल आहे असलम आयो आहे, ठीकु आहे, असलम आयो आहे। हाणे जेकॾहिं असां चवंदासीं आहे आयो असलम, त इहो ठहंदो ई कोन न। त इन हिसाब सां जेको हीउ ग्रामर मीन्स तरतीब, ठीकु आहे। जेकॾहिं तरतीब न आहे त उहो ग्रामर न आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अखर छा आहे? अखर जेको अल्फ़ाबेट ॿे जी 52 निशानियूं आहिनि सिंधी अल्फ़ाबेट में, उन मां हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे, जंहिंखे असां अल्फ़ाबेट बि चई सघूं था। अंग्रेज़ी में ABC वारा जेके अल्फ़ाबेट आहे उन खे असां अल्फ़ाबेट चई सघूं था। मिसाल हिन में अल्फ़ बि बला बि बकरी अहिड़े हिसाब सां वेंदे, इहे जेके ताईं जेके बि अखर आहिनि उहे उन सभु अखर आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ लफ़्ज़ छा आहिनि? लफ़्ज़ छा आहिनि? चए थो अहिड़ो अखरनि जो या हर्फ़नि जो मजमूओ जेको कंहिं माना मतिलब खे ज़ाहिर करे, तंहिंखे असां लफ़्ज़ चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन खां पोइ लफ़्ज़ खां बाद में ईंदो आहे जुमिलो। त जुमिलो छा आहे बाबा? जुमिलो लफ़्ज़नि जो अहिड़ो मजमूओ या मेड़ जेको सही तरतीब सां लिखिजे ऐं पूरो मतिलबु ॿुधाए, तंहिंखे असां जुमिलो चवंदा आहियूं। मिसाल, असलम किताबु पढ़ी रहियो आहे, आसमान नीरो आहे, ॿार खेॾनि था, पखी उॾामनि था, जहिड़ो तहिड़ो तव्हां लिखी सघो था, मसइलो न आहे को, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां असां थोरो सोचियोसीं त भले थोरी नंढियूं नंढियूं शयूं इन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां असां डिस्कस कयूं, ठीकु आहे। उन खां पोइ पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि जंहिंखे असां कलाम जा हिसा चई सघूं था सिंधीअ में। उहे कहिड़ा आहिनि? उहे तव्हांजो इस्म, ज़मीर, फ़ेल, सिफ़त, ज़र्फ़, हर्फ़ जर ऐं हर्फ़ निदा। हिन में हर्फ़ जुमिलो बि हुयो, असां उहो कोन लिखियो आहे हिते, ठीकु आहे। त इस्म खे असां अंग्रेज़ी में ऑब्वियसली नाउन चवंदा आहियूं, ऐं ज़मीर खे प्रोनाउन चवंदा आहियूं। फ़ेल जेको आहे वर्ब आहे, सिफ़त खे एडजेक्टिव चवंदा आहियूं, ज़र्फ़ जेको आहे एडवर्ब आहे, ऐं हर्फ़ जर उहो प्रीपोज़िशन आहे या कंजक्शन, या हर्फ़ निदा तव्हांजो इंटरजेक्शन आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां ॾिसंदासीं सभ खां पहिरियों जेकॾहिं असां डिस्कस कंदासीं इस्म खे डिस्कस कंदासीं त इस्म आहे छा, जंहिंखे असां नाउन चवंदा आहियूं। हीउ छा चए थो त कंहिं बि शइ, माण्हू, जॻह या ख़्याल जो नालो, ठीकु आहे। इस्म उहा शइ आहे, माना इस्म माना कंहिं बि शइ, जॻह, माण्हू या ख़्याल जे नाले खे असां इस्म चवंदा आहियूं, ठीकु आहे। इस्म जा क़िस्म कहिड़ा आहिनि? टाइप्स ऑफ नाउन कहिड़ा आहिनि? उहे ज़ाती इस्म, ठीकु आहे। उन में मिसाल कीअं आहे? अली थी वियो, सिंध थी वई, इहो तव्हांजो छा आहे? प्रॉपर नाउन आहे। इहो छा आहे? इस्म आम असां हिनखे चई सघूं था, ठीकु आहे। उन खां पोइ अच्छा सॉरी, इनखे असां इस्म ख़ासि बि चई सघूं था। अच्छा, हिते मां डेट बि मां लिखियो, डबल लिखियो, ख़ैर आहे। त इन प्रॉपर नाउन थी वियो या तव्हांजो पर्टिकुलर नाउन थी वियो, इनखे असां इस्म ख़ासि या इस्म ज़ात छॾे सघूं था, ठीकु आहे, या ज़ाती इस्म जहिड़ो बि तव्हां चई सघो था। त उन में छा हूंदो आहे? कोई बि हिकिड़ो माना चऊं पर्टिकुलर हुजे, जीअं हाणे सिंध आहे, अली आहे कंहिंजो नालो आहे, ठीकु आहे। त उन खां पोइ जेको आम इस्म आहे या इस्म आम आहे या जंहिंखे असां कॉमन नाउन चई सघूं था, उहो आहे छोकिरो, माण्हू या उस्ताद या कोई बि वणु, काई बि बेंच, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां इहो कॉमन नाउन आहे तव्हांजो। उन खां पोइ इस्म ख़ासि असां अॻु बि डिस्कस कयो आहे, अॻु में लिखियलु आहे प्रॉपर नाउन। त फ़ातिमा थी वई, असलम थी वियो, पाकिस्तान थी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ इस्म मादी जंहिंखे असां मटीरियल नाउन चवंदा आहियूं, ठीकु आहे। उन में छा आहे? हीउ थो चए सोन, तव्हांजो लोह,
ऐं तव्हांजो जेको आहे पाणी ठीकु आहे, इहो तव्हांजो छा आहे मटीरियल नाउन आहे तव्हांजो। उन खां पोइ इसमें मानी मां कहिड़ो आहे एब्स्ट्रैक्ट नाउन, की असां जंहिंखे छुहे न सघूं, टच न करे सघूं ऐं जंहिंखे असां जस्ट फील करे सघूं, उन खे असां चवंदा आहियूं एब्स्ट्रैक्ट नाउन। उहो कहिड़ो आहे ईमानदारी, मुहबत, इख़लास, ठीकु आहे। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी एग्ज़िस्टेंस न आहे, इहे जस्ट फील करे सघजनि थियूं। उन खां पोइ आहे ज़मीर, इसम खां बाद में आहे ज़मीर। ज़मीर जंहिंखे असां इंग्लिश में प्रोनाउन चवंदा आहियूं। हीअ चए थो त उहो लफ़्ज़ जेको इसम जे बदिरां कमु अचे। हाणे लाज़मी तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं असां बार बार यूज़ कंदासीं कोई बि वर्ड आहे, त मिसाल तौरु असां असलम जो नालो था खणूं त असलम वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग, उन खां पोइ वरी असां चऊं असलम ईट्स ब्रेकफास्ट आफ्टर वेकिंग अप, ठीकु आहे। उन खां पोइ वरी असां लिखूंसीं असलम गोज़ टू स्कूल। हाणे जेकॾहिं बार बार असां असलम यूज़ कंदासीं त हीउ थोरो माना अजीब फील थींदो ऐं माना रिपीटेशन थींदी त उहा थोरो माण्हू खे इरिटेट कंदी आहे। इन जे लाइ पोइ ज़मीर जो यूज़ थींदो आहे। पोइ उन में असां उन खे माना यूज़ कंदा हू, हूअ, उहे, असां वग़ैरह। मिसाल तौरु माना कंहिं बि नाले जे बदिरां असां उनखे यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। कंहिं बि इस्म जे बदिरां ज़मीर असां यूज़ कंदा आहियूं। हाणे जीअं मां डिस्कस कयो हींअर ई त इस्म में जेकॾहिं असां हिकिड़ो नालो बार बार रिपीट कंदासीं त उन जो बोर कंदी ऐं बोरिंग फील थींदो। पोइ इन जे लाइ असां पहिरियां इस्म लिखंदासीं, उन खां बाद में असां जॾहिं उनखे रिपीट कंदासीं, उन जी साॻी काई बि डिस्कशन कंदासीं त उन जे बदिरां असां ज़मीर खे यूज़ कंदासीं। हाणे मिसाल तौरु असलम गोज़ टू स्कूल, हाणे असलम गोज़ टू स्कूल थी वियो। हाणे वरी असां उते हेठां लिखंदासीं ही कम्स बैक अराउंड 1 PM, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां असां ईअं माना यूज़ कंदासीं। होॾां थी वियो असलम, होॾां थी वियो हू, होॾां काई बि चऊं गर्ल जो नालो आहे उन खे असां लिखंदासीं फ़ातिमा। मिसाल तौरु का फ़ातिमा थी वई, मुंहिंजी नंढड़ी आहे हरीम, हरीम थी वई, त असां उन जो ज़मीर यूज़ कंदासीं हूअ, ठीकु आहे। त जीअं वरी उहे अहिड़े हिसाब सां उहे असां वग़ैरह, इहो छा थी वियो तव्हांजो ज़मीर आहे। हाणे ज़मीर जा क़िस्म कहिड़ा आहिनि, चए थो ज़मीर जा 3 क़िस्म आहिनि, ठीकु आहे। त उन में आहे ज़मीर मुतकलम, जंहिंखे असां फर्स्ट पर्सन छॾींदा आहियूं, मिसाल मां, असां। उन खां पोइ आहे ज़मीर मुख़ातिब, सेकंड पर्सन जंहिंखे चवंदा आहियूं, जंहिंखे असां यूज़ कयूं था तूं, तव्हां। उन खां पोइ आहे ज़मीर ग़ाइब, थर्ड पर्सन जंहिंखे असां चऊं, इहो आहे हू, हूअ, उहे, ठीकु आहे। त इहो आहे ज़मीर। ऐं उन खां बाद में असां वटि टियों जेको चऊं पार्ट्स ऑफ स्पीच में आहे उहो आहे वर्ब, ठीकु आहे। त वर्ब जेको आहे, वर्ब चए थो उहो लफ़्ज़ जेको कमु, हालत या हरकत खे ज़ाहिर करे। कीअं मिसाल कीअं चए थो पढ़णु, लिखणु, खिलणु, सोचणु, भॼणु, डोड़णु, खाइणु, सुम्हणु, इहो सभु छा आहे हीअ हरकत खे शो करे थो, हालत खे शो करे थो, ठीकु आहे, कम खे शो करे थो। इन खे असां चवंदा आहियूं फेल चवंदा आहियूं। इन खे छा आहे फेल खे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं वर्ब। उन खां पोइ असां वटि हिकिड़ो ॿियो जेको आहे पार्ट्स ऑफ स्पीच जो हिसो आहे चऊं, उहो आहे सिफ़त। तव्हांजो सिफ़त खे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं एडजेक्टिव। अच्छा, सिफ़त खे असां चवंदा आहियूं एडजेक्टिव, ठीकु आहे। त सिफ़त जो छा कमु हूंदो आहे, इहो चए थो उहो लफ़्ज़ जेको इस्म जी ख़ूबी या हालत ॿुधाए, उहो लफ़्ज़ जेको इस्म जी हालत या ख़ूबी ॿुधाए, तंहिंखे असां सिफ़त चवंदा आहियूं। मिसाल सुठो छोकिरो, हाणे छोकिरो मीन्स हिकिड़ो इस्म आहे या ज़मीर आहे। माना हिते लफ़्ज़ जेको इस्म आहे या ज़मीर जे ख़ूबी या हालत ॿुधाए, तव्हां ईअं बि सम्झी सघो था, मसइलो न आहे। त छोकिरो त आम छोकिरो आहे। हाणे हीअ छा आहे, हीअ सुठो छोकिरो आहे, मीन्स हिन जी ख़ासियत थो ॿुधाए। इमारत, इमारत इमारत आहे, पर असां चवंदासीं छा आहे बाबा, कहिड़ी बाबा, वॾी इमारत, ठीकु आहे। छा आहे, उनजी ख़ूबी थो ॿुधाए। ख़ूबसूरत गुल, हाणे गुल त गुल आहे, हिकिड़ो नाउन आहे, इस्म आहे। इनखे असां ख़ूबसूरत जेकर लिखंदासीं त हीअ उनजी सिफ़त थी वई, ख़ासियत थी वई, ठीकु आहे। हाणे इन में चऊं 3 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि। तव्हांजो जेको एडजेक्टिव हूंदो आहे उनजूं 3 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि, जंहिंमें पहिरीं डिग्री हूंदी आहे सिफ़त ख़ालिस, जंहिंखे असां चऊं सिंपल डिग्री जंहिंखे चऊं असां, ठीकु आहे, जेका ख़ासियत बयानु करे कंहिंजी, ख़ूबी बयानु करे, हालत ॿुधाए। उन खां पोइ सिफ़त तफ़सील हूंदी आहे, मीन्स कंपेरेटिव डिग्री। असां ॿिनि जे विच में असां कंपेयर कंदासीं, उहा सिफ़त बयानु कंदासीं। मिसाल तौरु असां, मां तव्हांखे सम्झां थो मिसाल तौरु, त कीअं असां हिनखे करे सघूं था। जेको सिफ़त तफ़सील आहे या कंपेरेटिव जेको डिग्री आहे असांजी, उन में छा थींदो, उन में कंहिं बि हिक जो ॿिए सां मुक़ाबिलो ॾेखारींदासीं। उन खे असां भेटा ॾींदासीं त बाबा हीअ जेके 2 आहिनि, इन्हनि मां फलाणो जेको आहे उहो होशियारु आहे, सुहिणो आहे, ख़ूबसूरत आहे। उन खे अहिड़े हिसाब सां, हाणे मिसाल कीअं आहे, नसीमा, मिसाल तौरु नसीमा रज़िया खां चङी छोकिरी आहे, या मसूद मसब खां चङो छोकिरो आहे। हीअ छा आहे, असां कंपेयर था कयूं, ठीकु आहे।
या असां जेका ए अकेडमी आहे उहा बी अकेडमी खां सुठी आहे, ठीकु आहे। हीअ छा असां कयूं था, कंपेयर था कयूं। उन खां पोइ सिफ़त मुबालगो, इहो आहे सुपरलेटिव डिग्री। इहो छा आहे, माना ॿिनि खां वधीक जेके बि शयूं हुजनि उनजी भेटा करे उनखे वधीक करे पेश करणु आहे, ठीकु आहे। इन में छा हूंदो, मिसाल तौरु असलम कॉलेज जे सभिनी छोकिरनि खां होशियारु आहे, ठीकु आहे। हाणे छा थी वियो, असां हिनखे माना सुपरलेटिव डिग्री चई सघूं था। सिफ़त मुबालगो जेको आहे इहो असां उन में बयानु कयूं था त जेके कॉलेज जा छोकिरा सभु आहिनि उनखां असलम तमामु होशियारु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हीअ सिफ़त जा क़िस्म आहिनि, त हीअ सिफ़त मिक़दारी क्वांटिटेटिव उनखे चऊं असां। उन खां पोइ सिफ़त वस्फ़ी आहे, इहो क्वालिटेटिव आहे, जंहिंखे असां हिन क्वांटिटिव में तमामु थोरो या हिन में क्वालिटेटिव में सुठो या वॾो नंढो इहो असां चई सघूं था, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां ॿियो जेको असां वटि वर्ड आहे उहो असां वटि वर्ड आहे ज़र्फ़। ज़र्फ़ चइबो आहे एडवर्ब खे। एडवर्ब उहो लफ़्ज़ आहे जेको फ़ेल जी हालति या वक़्तु या जाइ खे बयानु करे। मिसाल हाणे असलम जल्दी आयो, हाणे हूअं असां लिखंदासीं असलम आयो, हाणे असां हिते ॾींदासीं जल्दी आयो, माना छा थो बयानु करे, हीअ वर्ब जी बयानु थो करे त बाबा हीअ जेको आहे उनजी हालति बयानु करे थो, ठीकु आहे। त हीअ जल्दी आयो, तकड़ में आयो, ठीकु आहे। ठीकु, उन खां पोइ अॼु पढ़ियो, कॾहिं पढ़ियो, अॼु पढ़ियो बाबा, छा थो ॿुधाए, हीअ माना वक़्तु थो ॿुधाए। उन खां पोइ किथे वेठो आहे, मिसाल तौरु बाबा हिते वेठो आहे, हीअ जॻह थो ॿुधाए, ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां ज़र्फ़ जा क़िस्म कहिड़ा आहिनि, ज़र्फ़ जा क़िस्म हीअ आहिनि। उहे चए थो त ज़र्फ़ ज़मान टाइम, माना जंहिंखे असां अॼु या सुभाणे चई सघूं था। उन खां पोइ ज़र्फ़ मकान आहे, जंहिंखे असां प्लेस चई सघूं था, हिते, ओॾां, उतां, उते। उन खां पोइ ज़र्फ़ तरीक़ी, जंहिंखे असां मैनर चऊं था, आहिस्ते या जल्दी, अहिड़े हिसाब सां, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि जेको हर्फ़ आहे उनखे असां हर्फ़ चवंदा आहियूं, या हर्फ़ जर बि चई सघिजेसि थो मुंहिंजे ख़्याल में, ठीकु आहे। त उन में इहो छा आहे, इहो प्रीपोज़िशन या कंजक्शन जे तौरु यूज़ थींदो आहे। त इहो लफ़्ज़ चए थो, इहो उहो लफ़्ज़ जेको इस्म या फ़ेल खे ॿियनि लफ़्ज़नि सां ॻंढे, माना अहिड़ो को लफ़्ज़ हुजे जेको ॿ इस्म हुजनि या फ़ेल हुजनि ॿ, उन्हनि खे ॻंढे, माना वर्ब्स खे ॻंढे या नाउन्स खे पाण में मिलाए जोड़े, उन खे असां प्रीपोज़िशन या कंजक्शन या हर्फ़ जर चवंदा आहियूं, ठीकु आहे। त उन में मिसाल में छा आहे, सां, में, ते, खां, ऐं, पर, अहिड़ा वर्ड जेके आहिनि उहे तव्हांजा कंजक्शन में यूज़ थींदा आहिनि। हाणे हर्फ़ जर जा क़िस्म कहिड़ा आहिनि, हर्फ़ इज़ाफ़त, माना प्रीपोज़िशन पहिरियां जेको अचे जॻह ते, मीन्स ते, में, सां। ॿियो हर्फ़ उतफ़त छा आहे, कंजक्शन जंहिंमें चऊं, ऐं, पर, जेकॾहिं। त इन करे मां हिन में जुमिला इन में एड तॾहिं न कया त हीअ ईज़ी ऐं आसान आहिनि, तव्हां करे सघो था जुमिला, इहो मसइलो न आहे कोई। उन खां पोइ आहे हर्फ़ निदा, चए थो उहो लफ़्ज़ जेको कंहिं अहसास जज़्बे खे ज़ाहिर करे। मिसाल कहिड़ो आहे, माना का बि अहिड़ी माना चऊं परेशान वारी सिचुएशन हुजे, ताजुब में विझण जहिड़ी ॻाल्हि का हुजे, कोई बि माना जज़्बो हुजे, का अहसास हुजे, उनखे ज़ाहिर करे, उन खे असां हर्फ़ निदा चवंदा आहियूं, जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं इंटरजेक्शन, ठीकु आहे। त उन में मिसाल छा आहे, वाह, अफ़सोस, हाय घोड़ा ॾे, माण्हू चवंदो आहे न, हुर्रा, माण्हू चवंदा बाबा ठीकु आहे। अहिड़े हिसाब सां त माण्हू अलास, उन में तव्हां यूज़ कंदा आहियो हिकिड़ो जुमिलो, त बाबा हीउ नुक़सानु थी वियो, अफ़सोस, माना हाय घोड़ा ॾे मरी वियासीं, हाय घोड़ा ॾे महांगाई थी वई, अफ़सोस असां मैच हाराए वियासीं, वाह वाह असां खटे वियासीं, वाह वाह असांजो एग्ज़ाम पास थी वियो। त अहिड़े हिसाब सां इहे शयूं जेके आहिनि, तव्हां इन तरह सां जेकॾहिं इन खे थोरो ॾिसी करे हलाए वेंदो त आई एम श्योर तव्हांजो जेको हिन वारो पोर्शन आहे ग्रामर वारो, उहो तव्हांजो थी वेंदो। त मुंहिंजे ख़्याल में इहो ग्रामर जेको आहे असां थोरो डिस्कस कयोसीं। मुंहिंजे साम्हूं पेपर हुया कोन जो मां हुनखे ॾिसी करे उन मां थोरो डिस्कस कयां, पर मुंहिंजे ख़्याल में हीउ एतिरो इनफ आहे तव्हांजे लाइ। जेकॾहिं तव्हां इन खे इन तरतीब सां या इन तरह सां यादि करे वेंदव, उते तव्हां पाण लफ़्ज़नि खे, जुमिलनि खे फेर घेर करे आराम सां लिखी ईंदव तव्हां, ठीकु आहे। त इन हिसाब सां त असां कोशिशि कयूं पिया त असां जेके हिन में ॿिया चऊं टेंसिस आहिनि उहे असां लिखूं, तव्हांखे सम्झायूं। उन में थी सघे थो कॾहिं कॾहिं अचे थो। हाणे हिन में तव्हां ॾे सुवालु कहिड़े क़िस्म जो ईंदो आहे, मिसाल तौरु सुवालु तव्हां ॾे ईंदो त बाबा इस्म जा जेके क़िस्म आहिनि उहे मिसालनि सां बयानु करियो, या जेके सिफ़त जा क़िस्म आहिनि या सिफ़त जूं जेके डिग्रीज़ आहिनि उहे मिसालनि सां बयानु कयो, ठीकु आहे। या ज़मीर कहिड़ो आहे, या ज़मीर जी ख़ासियत कहिड़ी आहे, या ज़मीर आहे छा, या ज़मीर जा क़िस्म कहिड़ा आहिनि उहे बयानु कयो। या उन खां पोइ तव्हांजो हर्फ़ निदा थो अचे, ठीकु आहे, त हर्फ़ निदा खे बयानु कयो, या कंजक्शन खे मिसालनि सां बयानु कयो। त अहिड़ी तरह सां अहिड़ो क्वेश्चन को तव्हां ॾे अची सघे थो, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तव्हां हिन खे थोरो चङी तरह सां ॾिसंदव, चङी तरह सां यादि कंदव, त हीउ तव्हांखे ईज़ीली अची वेंदो। उहे बि पंक्चुएशन मार्क जेका हूंदी आहे
उन में तव्हांजा जेके ही शयूं हूंदियूं आहिनि ऐं उन में जा पार्ट्स ऑफ स्पीच अंग्रेजी वारी में तव्हांखे काफ़ी शयूं ही यादि हूंदियूं, पर हीउ जेको सिंधी आहे थोरो कंफ्यूज़िंग आहे, जंहिंजे करे आउं सम्झां थो तव्हां थोरो कंफ्यूज़ थींदो ऐं तव्हांखे फील थींदो त हीअ जेके लफ़्ज़ आहिनि, जेके सिंधीअ जा लफ़्ज़ आहिनि, उहे थोरो तव्हांखे परेशान करे सघनि था। इन जे लाइ तव्हां हीउ लेक्चर जेकॾहिं ॿुधो था त काइंडली तव्हां इन खे थोरो वरी कंहिं बुक मां बि पढ़ण जी कोशिशि कजो। मां त ही काफ़ी जॻहियुनि तां मटीरियल इहो कलेक्ट करे लिखण जी कोशिशि कई आहे, छो त अहिड़ी का शइ हूंदी न जेका तव्हांखे ईज़िली ऐं टू द पॉइंट मिली वञे। पोइ कोशिशि करणी पवंदी आहे, कुझु हिन बुक मां, कुझु हुन बुक मां, कुझु इंटरनेट जा सोर्सिस यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। तहिड़े हिसाब सां हीअ मां कोशिशि कई आहे त हीअ मां तमामु नंढिड़ो करे तव्हांखे पेश कयां त बाबा हीअ ग्रामर आहे छा ऐं ही पार्ट्स ऑफ स्पीच छा आहिनि, उन्हनि जो माना चऊं यूज़ कीअं थींदो आहे। त हीअ मां नंढिड़ो हिकिड़ी कोशिशि असांजी, उमेदु आहे तव्हांखे लाभायती ऐं फ़ाइदेमंद साबित थींदी। ऐं इन सां गॾोगॾु असांजी अगेन तव्हांखे रिक्वेस्ट आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जेकॾहिं तव्हां CSS या PMS जा एस्पायरेंट आहियो त तव्हां हिकिड़ी चौंखे हिते करंट अफेयर या इंटरनेशनल जेके चऊं इशूज़ आहिनि या जेके कॉन्फ्लिक्ट्स आहिनि उहे तव्हांखे हिते आसानी सां मिली सघंदा। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। थैंक यू सो मच।